टाउन चेयरमैन मोरड़ो मीर बहार अली अकबर क्रिसमस के मौके ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त क्रिसमस अमन मोहब्बत ऐं हमदर्दी जो पैगाम खणी ईंदो आहे। ही ॾींहुं महिनत ऐं इंसानियत जो सबक़ ॾिए थो ऐं उन्हनि मज़बूत रिश्तनि जी यादि ॾियारे थो जेकी सभिनी इंसाननि खे हिक ॿिए सां ॻंढिनि था। चेयरमैन मोरड़ो मीर बहार टाउन अली अकबर मसीह बिरादरी जे मज़हबी ईद क्रिसमस के मौके ते मसीह आबादियुनि जो तफ़सीली दौरो कयो। दौरे दौरान मसीह बिरादरी जा मुआज़िज़ माण्हू ऐं चर्च इंतज़ामिया पिणु मौजूद हुई। चेयरमैन मोरड़ो मीर बहार टाउन अली अकबर क्रिसमस जो केक पिणु काटियो। चेयरमैन मोरड़ो मीर बहार टाउन अली अकबर जो चवणु हो त मसीह मुलाज़मनि खे बर वक़्त पघारूं अदा कयूं वयूं आहिनि। साॻिए वक़्तु संदन रिहाइशी इलाइक़नि ऐं इबादतगाहनि जे भरपासे ख़ासि तौर ते सफ़ाई सुथराई, स्ट्रीट लाइटनि ऐं बल्दियाती सहूलियतनि जी फ़राहमी लाइ लाॻापियल आफ़ीसरनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। चेयरमैन मोरड़ो मीर बहार टाउन अली अकबर चयो आहे त मोरड़ो मीर बहार टाउन जी तामीर ऐं तरक़ी में अक़लियती बिरादरी जो अहम किरदारु आहे। टाउन इंतज़ामिया मसीह बिरादरी जे ख़ुशियुनि में संदन शाना बशाना बीठल आहे। संदन मसइलनि जो फ़ौरी हल इंसाननि जी तरजीहनि में शामिल आहे।